जी नाज़रीन, सिंध रंग न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी रखंदे हींअर हम रिपोर्ट अवां शेयर कंदासीं अहमदपुर खां असांजे रिपोर्टर ज़ाहिद हुसैन चांडियो जी। अहमदपुर लगोठ फतेह अली चांडियो जा रहवासी बेकरीअ ते कमु कंदड़ बपोरियत कराचीअ में गैस जो सिलेंडर फाटण सबबि सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे कराचीअ जी निजी अस्पताल में मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील खां अॻे आगाह कंदासीं त ॻोठ फतेह अली चांडियो जा रहवासी कराचीअ जे तारिक रोड ते मक़ामी अब्दुल ख़ालिक बेकरीअ ते मज़दूरी कंदड़ बपोरियत नसीम अली चांडियो ऐं तवक्कल अली चांडियो कमु करण दौरान गैस जो सिलेंडर फाटण सबबि सख़्तु ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे फौरी तौर ते कराचीअ जी निजी अस्पताल में मुंतक़िल कयो वियो आहे, जिते हिकु ॼणे तवक्कल अली चांडियो जी हालति ॻणतीअ जोगी ॿुधाई पई वञे। उन ॾस में ज़ख़्मियुनि जे वारसनि जो चवणु आहे त ॿई पोरियत काफ़ी अरसे खां तारिक रोड भरिसां क़ाइमु अब्दुल ख़ालिक बेकरीअ ते मज़दूरी कंदड़ हुआ, जिते कमु करण दौरान ओचितो गैस जो सिलेंडर फाटण सबबि ॿई ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंध रंग न्यूज़ HD।